साईं फरमाइन पिया त मेराज ते वञा पियो बुराक जी तेज रफ्तारी सां, पर ओच तो हिकड़ी शे मुझे हीअं गुज़री मूंखां अॻु निकिरी वई। मूं पुछो जिब्रील हीअ कहिड़ी शइ आहे जेका हेतिरो जल्दी हली वई? चई या रसूल अल्लाह या मज़लूम जी दाह जैसा जुल्म थियो जे ॾाढ सां कंहिंखे ईज़ायो आ, या मज़लूम जी दाह जेका अर्श ताईं पहुची वई। जेॾीमहिल मज़लूम रड़ कंदो आ अल्लाह जे अर्श खे लोॾा अची वेंदा आहिनि, अर्श जुंबश में अची वेंदो आ। रब फरमाईंदो ओ मुंहिंजा अर्श तूं छो लुॾी रहियो आ? अर्ज़ करे थो मुंहिंजा मौला ओ मज़लूम दाहे रहियो आ, मिस्कीन रड़ियूं करे रहियो आ, उन सां दाद थिए, इंसाफ थिए। रब फरमाईंदो ओ मुंहिंजा अर्श सब्र कर, ज़ालिम खां बदलो वठण वारो मां रब पाण आहियां।